कह कह के नसीब थींदा। शादी जा हार हर कंहिंजे बचड़े के नसीब थींदा पर कुरान पाक वारा हार उहे नसीबन वारन जे नसीबन में ही ईंदा। केडी न उहा खुशी जी घड़ी चइबी जडे उनन हाफिजन सगोरन जे मथा अल्लाह वारा पंजन पाक हथलन सा पटको भी सजाईंदा, हथड़ा रहमत वारा भी घुमाईंदा, वरी रब जे दरबार में हथड़ा खणी उन्हनि जे लाइ दुआऊं भी घुरंदा। यह फकत हाफिज जे लाए एजाज जी घड़ी नाहे, आलम सगोरे जे लाए एजाज जी घड़ी नाहे, पर उन पीउ माओ जे लाए भी एजाज जी घड़ी आ। जह अबे वेचारे मजदूरी कई, मेहनत कई, बियो सहारो कोन होस, वो तो हे पुटड़ो हुजे सहा त हे भी थोड़ो घणो कमाए हाँ, अबे सा सहारो बणजे हाँ, पर अबे चयो मां अकेलो मेहनत कंदुमि, मजदूरी कंदुमि, मुंहिंजो बचड़ो कुरान पाक पढ़े। ऐं तव्हां ॾिठो हूंदो न ग़रीबनि जा बचड़ा अथव जेके जिन जा पीअर वेचारा मजदूरी मेहनत हार पो सिर तगारी के दुकान ते मजदूरी कंदा न, ओडे ते वेचारन जा गुरबत जे करे मजदूरी जे करे हाल मेड़ा हुंदा पर उन्हनि जे बचड़न जो कुरान पाक जे सदके चेहरो नूरानी हर कंहिंखे वणंदड़ हूंदो। एतिरे त एजाज इहो मिलंदो बाबा तव्हां तजुर्बो कयो हूंदो, रमजान शरीफ में या हुआ नमाज में तजुर्बो क्यों होंदो, गरीब होंदो, गरीब जो बचड़ो होंदो, हारी जो बचड़ो होंदो, मिस्कीन जो बचड़ो होंदो, पर कुरान जे सदके बीहंदो मुसल्ले ते। कादे करोड़पति भी पोयों बीहंदुस, अरब खरब पति पोयों बीहंदो, पर वो गरीब हारी जो बचड़ो लटड़ा भी सादरा बीड़ियों भी पूरियों कोन होंदियों, पाचन के भी टोपड़ो डिनल होंदो, पर हिन कुरान पाक जे सदके करोड़पति पोयों बिहारे हाफिज गरीब के अगियों बिहारे। रब समझावाई तो पियो त हकीकी इज्जत कुरान वारे जी। फरमाए वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिल मुमिनीन। इज्जत रब जे ज़ात के सुए थी, इज्जत मुझे मिठड़े मोहम्मद करीम के सुए थी, इज्जत मुझन मोमिनन बांडरन के सुए थी। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक वक्त जो वडो आलिम थी गुजरियो आ, अल्लाह जो वलीउल्लाह थी गुजरियो आ। उन वक्त जे हुक्मरान जी न्याणिया पंहिंजे अबे सां बंगले ते मथे वेठी आ, नज़र जो करे थी अॼु सॼो शहर इस्तक़बाल जे लाइ निकिरी आयो वा। माण्हू सभु हैरान, हर को पो चवे त मां वेझो वञी दीदार कयां, मां वेझो वञी दीदार कयां, मां वनी करे हथड़ा चुमास, मां वनी करे भाकुर पायांस, मां वनी करे सीनो मिलायांस। मथे बादशाह भी वेठो आ, बादशाह जी न्याणी भी वेठी आ। न्याणी पुछा थी करे बाबा दे त खबर, हिन मुल्क जो बादशाह तू अकेलो आहे, बियो केर तुझे बादशाही में आयो आ जंहिंजो इस्तक़बाल तोखों भी वडो मुखे नजर थो अचे। बादशाह त तू आ, हे केड़ो बियो बादशाह आयो आ जो सॼी दुनिया निकरी पई आ, हर को चवे तो हथ चुमास भाकुर पायांस पेशानी चुमास, इहो बियो बादशाह केर आ? उन बादशाह ॼण त हिकड़ा हकारत जे लिहाज सां लफ्ज़ ॻाल्हाया, पुट इहो बादशाह नाहे पर फ़क़त मौलवी आ। मौलवी आ पुट, बादशाह बादशाह नाहे। न्याणीअ को लफ्ज़ रब चवराया, बाबा तू जंहिंखे फ़क़त मौलवी तो चवे न बादशाही ठहे त इनखे थी जंहिंजे कॾ सॼी दुनिया।
दूजे कड डंडे जे करे हुंदा पर हिन जे कड दुनिया जेका छड़ो मुश्ताकात हथड़ा छल हथड़ो नसीब थे भाको नसीब थे बाबा हकीकी बादशाह ई है। ओ मुझा सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान कुरान वारे जो हितरे भी मकाम हुतरे भी मकाम वा अल्लाह उनजे अबे अम्मा जे लाए केडो वडो एजाज हुंदो न हाफिज जे लाए आलिम जे लाए केडो वडो एजाज हुंदो। मशहूर हदीस तवा आलिमन सगोरन का बुधंदा रहंदा अल्लाह सही जडे आलिमन जे अबे अम्मा के हाफिजन जे अबे अम्मा के जडे जन्नत जो ताज पाराईंदो हितड़ वारा ताज हितड़ वारा हार उन जी केड़ी कीमत जेका जन्नत जे ताज जी कीमत जड़े जन्नत वारो ताज उन जे पीउ माओ के पारायो वींदो उन जे अबे अम्मा के जन्नत जो ताज पातल हूंदो मलाइक हेॾो भी हुंदा मलाइक हेॾो भी हुंदा हितरे त दुनिया वारा इस्तक़बाल कंदा थी पर होतरे हाफिज़न जे अबे अम्मा जो इस्तक़बाल रब जे रहमत वारा मलाइक पाण कंदा मलाइक जो इस्तक़बाल कन यार दुनिया त इहा हां इन दुनिया में खटी वठना वो उतड़े बिया एक बे को पुछा करना यार ये हेड़ा ताज पातल तन ही मलाइक पैदा इस्तक़बाल कन केड़ो अमल करे आया उनन के चयो विंदो इनन जो बियो अमल केड़ो ता पुछो हे पंजन बच्चन के हाफिज ए आलिम करे आया जा करे आया हे पंजे बच्चन के हाफिज बनाए आया हे पंजे बच्चन के आलिम बनाए आया अल्लाह सही हाफिजन के एजाज दींदो आलिमन के एजाज दींदो ओ मुझा कुरान वारा हाफिज ओ मुझा कुरान वारा आलिम हाफिज 3-4 साल तू मेहनत करे पढ़े आलिम 9 साल तू मेहनत करे पढ़े या तुझा साल अजावा नहीं हाफिज मां रब करीम जो फैसलो अकेलो जन्नत में न वन जाए अकेलो जन्नत में न वन जाए रब करीम जेको तुझो हुक्म मुझे अखड़न ते हाफिज अज मां रब करीम तुझे लाए जन्नत में अजीब कोटा रखी थी मां 10 मानू जन्नत जो 10 सीटा ॾिनियूं मां जेके दिल चवई हथ वठी करे जन्नत दे वठी वञ जाए हाफिज अज तुझे ला यार अजीब कोटा थी अज तुझे ला मां अल्लाह वडो पैकेज रखियो आ जेला दिल चवई 10 ॼणा घणी सीटा अब जन्नत जूं घणियूं जन्नत जूं 10 सीटा हाफिज सगोरे के मिलंदियूं हाफिज उते चूंड कंदो पंजे अबे जी भी चूंड कंदो पंजे अम्मा जी भी चूंड कंदो मिटन माइटन भाइरन जी भी चूंड कंदो उस्तादन जी भी चूंड कंदो 10 माण्हुनि खे जन्नत में वठी वेंदो ऐं जन्नत जी सीट सोली थोड़ी है छा वा जन्नत जी सीट ए त असा वटे सीटा विकामजन थियूं हुते इहो सौदो कोने हाणे पाण वटि ॼाण सेनेट जी इलेक्शन थियण वारी आहे हाणे एडी वॾी देग पैसनि जी निकिरंदी सम्झो था सिंधी न हा वा सिंधी सम्झो था न हाणे सेनेट जी इलेक्शन थियण वारी आहे हाणे देगियूं पैसनि जूं निकिरंदियूं पोइ ऐलान थींदा त बाबा 3 लाख ऐलान थींदा 10 लखन को कम शुरू थींदो आ पो जेको जाते गिराक फासे हा बाबा जेको जाते गिराक फासे के 10 में 10 लखन में फासईंदा के 20 में के करोड़ में गुजरियल सेनेट जे इलेक्शन जे लिहाज़ सां जेकॾहिं तू रिपोर्टा पढ़ंदे त 8 करोड़न में भी 1 सीट खटी अब घणे खपी
मां तव्हांखो पुछा थो कयां जेको 8 करोड़ भरे सीट जो वठे त तूं छा थो सम्झे अवल तव्हां ग़रीबनि जा कम कंदो नी नथा ॻाल्हायो हाँ साईं जेको करोड़ भरे करे पाण मथे पहुचे तो तोखो तो पुछा कयां त इहो ग़रीबनि जा कम कीअं कंदो हे त तहां मां सम्झा पन्ने आकिल इर्दो गिर्द जे ॻोठनि वारा नसीबनि वारा हो बाबा तव्हांजो हर हिकु रोड रस्तो सफ़ा ईअं लॻो पिया ॼणो सीपे का नथा ॻाल्हायो मां त वाइदनि में अचां वञा थो न माना तव्हांजे पन्ने आकिल तालके जे हिन रोडनि में जो वञू त निंड कंदो वञू न बसि झाको त हूंदो ई न तव्हांजो को डांबर बि मां सम्झा को विलायती तो ॿाहिरों अचे रोडनि वारो नथा ॻाल्हायो तव्हांजो को पत्थर उहो बि हितां जो न आहे को तव्हांजे पन्ने आकिल जे इलाइक़े जे लाइ जेको रोडनि जो पत्थर अचे थो मां सम्झा उहो बि को ॿाहिरों सामूंडी जहाज़नि ते अचे थो बाक़ी तव्हांजा मिस्त्री इंजीनियर इहे त पोइ आहिनि ई ॿाहिरों जा हितां जा त आहिनि ई कोन छो त उनजो कमु को एॾो मज़बूत आहे थोरो हक़ु सच भले चवां चवंदुमि त तव्हांजे रोडनि जे लाइ चुप छो था थियनि मां त ईंदुमि खणी क़िस्मत आहे जलसे में तव्हां त सुबुह शाम अचण वारा न वा ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो तव अल्लाह जो वास्तो तव ख़बर नथी पए असांजे क़िस्मत के लाइ छा थी वियो असांजी क़िस्मत लाइ काथे पहुची उनजो मां मिसाल ॾियां कुझु ॾींहं अॻु में तव्हां ॾिठो हूंदो 3 करोड़नि जे गवर्नर साहब जे गाॾीअ में दुनिया ॾिठो कुत्तो पो घुमंदो अचे अब ॻाल्हायो न था अब छा पो घुमे गॾा गाॾीअ ते रक्शे चिंकीअ में गवर्नर साहब जे गाॾीअ में कुत्तो पो घुमे उहो जे वीडियो भरियो ठाहियो उहो बि को आम माण्हू न हो सिपाही वेचारा जाते काथे सलूट पाकड़ छो त गवर्नर साहब जी गाड़ी अॻियों भी पुलिस मोबाइलियूं पोयों भी पुलिस मोबाइलियूं हुन जे लेके त साहब पाण वञे तो अड़े पाण नाहे नंढो निकतो आज न ॻाल्हायो पाण वॾो नाहे अॼु नंढो विज़िट ते निकतो आ त ॾिसूं त हिननि खे अकुल आयो आ कि अञा असां कुत्ता हुकुमरानी कंदासीं लफ़्ज़ ॾुखियो आहे हाणे मर्ज़ी तव्हांजी आहे विज़िट ते निकतो त ॾिसां हिननि खे को अकुल आयो आहे कि अञा कुत्ता हुकुमरानी ऐं गवर्नर साहब ॾाढा प्यारा लफ़्ज़ ॻाल्हाया त बाबा अकेलो न हो मुंहिंजी सॼी फैमिली हुई असां काथे था चओ त तव्हांजी फैमिली कुत्तनि वारी न आहे असां त चऊं था त तव्हांखे पसंदि ई कुत्ता आहिनि अब मां तव्हां को पुछा थो कयां एतिरे त तव्हांजा बि मुंहं फिरंदा मिठी मिठी तकीरा त सुभाणे अलाह ॾाढो कंदा हिते कुझंदो बि कोन मां तव्हां को थो पुछा की इन गाॾीअ में पीउ खे कॾहिं घुमायो न माउ खे कॾहिं घुमायो न हक़ु त अबे अम्मा जो आहे इन गाॾीअ में घुमण जे लाइ पर पीउ माउ न घुमंदो उन में घुमंदा कुत्ता इहा ज़माना असांजे मुसलमाननि जी क़िस्मत इते पती ऐं मां हिन अखियुनि सां ॾिठो आहे ग़रीबनि जे बच्चनि जे लाइ एम्बुलेंस न हूंदई उहे बच्चनि जा लाशा कुल्हनि ते खई वेंदा ॾिठा अथव मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे को गॾा गाॾे ते गरीब पंहिंजे पुट भाउ जो लाशो तो खई वञे को पीउ जो लाशो चिंगजीअ ते खयूं थो वञे हाय क़िस्मत हाय पाकिस्तान जी हालत कुत्तो अमीरनि जो घुमे 3 करोड़नि जे पराडे में गरीब जो लाश वञे कुल्हे ऐं गॾ गाॾी पोइ जेकॾहिं हक़ सच चऊं था त क़ौम वरी कावड़ थी करे अब आइए ना नजर था कयो त गरीब जे लाइ अस्पताल में टिकी ना है का गरीब जे लाइ दवा ना है का गरीब तड़पी तड़पी दम दे थो पियो को पुछण वारो गरीब खां कोन है अमीरनि जे कुत्तनि जे चकास जे लाइ ॿाहिरों डॉक्टर था अमीर जो कुत्तो बीमार थे डॉक्टर ॿाहिरि मुल्कनि मां अचे लेबोरेटरी ॿाहिरों चेक थे यार कुत्तन जी भी हित इज्जत आ पर मुसलमान जी हशर हालत इहा आहे असां त रड़ियो क्यों था
हिकड़े पासे दे इहा किस्मत आ, बे पासे दे असांजी इहा किस्मत आ जो असांजे मुसलमान जे न्याणियुनि जा मथा अशा थी विया। मुसलमान के 20-30 हज़ार कोन्हनि जो न्याणियूं पढ़ाए वरी बे पासे ॾऊं असांजा हुक्मरान जॾहिं पंहिंजूं न्याणियूं पढ़ाइनि था तव्हां ॾिठो त न्याणीअ जे कुंवार वारो जेको वॻो हो उहो फ़क़ति 17 करोड़नि जो न ॻाल्हाईंदो तव्हां सभा कावड़जी आओ मां सम्झा अब वॻो घणनि जो तव्हां पैसा ॾिना छा उन काज मार नथा कयो 17 करोड़नि जो कुंवार जो वॻो ऐं मां सम्झा अधु तोलो खनि सोन बि ॾिनो हूंदो न अधु तोलो मिलियो हूंदो ऐं जेको बंगलो मिलियो तोहफ़े में उहो बि मां सम्झा ईअं कचे ऐं शनाईअ वांगुरु हूंदो को। अड़े मुसलमानो अखि पटियो आलम तव्हांजा सजण अथव तव्हांजा ख़ैर ख़्वाह अथव। असां चऊं था त जंहिं अस्पताल में गरीब जो इलाज थे उन अस्पताल में अमीर जे बच्चे जो इलाज थे पो चओ त पाकिस्तान में फर्क आहे। चओ त पाकिस्तान में फर्क हो हाणे त वरी सदको वञा इमरान खान जे मुहांडे तां वरी नओं कमु कयो अथई असां मौलविन जे लाइ जैसे वेचारा गरीब आहिनि हिन जूं पगारूं थोरियूं आहिनि फी हाफ़िज़ आलिम इमाम मुअज़्ज़िन खे 12,000 ॾियो त जीअं घर पेट पालनि चंडरा रुपयो बि न ॾे तूं छड़ो जान छॾ नथा ॻाल्हाए अड़े चंडरा रुपयो बि न ॾे तूं छड़ो जान छॾ इहो ई असांजे लाइ गंजो आहे। तूं जो वञण इहो ई असांजे लाइ खोड़ पगारा जो गरीब सुख जो साह त खणंदो ऐं मुसलमान खे बि ख़ुदा वधाए वाणियो ॾे थो 70 रुपया खंडु मुसलमान 90 रुपया अहिड़े मुसलमान खटी वे जन्नत बि तुंहिंजी दुनिया बि तुंहिंजी नथा ॻाल्हाए वाणियो थो ॾे 70 रुपया खंडु मुसलमान थो ॾे 90 रुपया पर जन्नत में मुसलमान वेंदो वाणियो न छो वाणियो इन जे करे न वेंदो त छो त हिन मुसलमान जो 20 रुपया रेट छो ख़राब कयो हुजे सज़ा ईअं वाणियो गियो ॾे 220 रुपया मुसलमान गियो हलाए 230 250 रुपयो पर पोइ बि जन्नत में मुसलमान वेंदो छो त 30 छड़ो मथे वते न कुझु हक़ सच चवां न अल्लाह पर वरी न जॾहिं असांखे हिन बिरयानी जे मथां हिकिड़ो कुकड़ जी जंग रखी ॾियनि था न जेका इहा बिरयानी आहे न भेण हिन बिरयानी जे दॿे बि असांखे मारे छॾियो। अगर हक बात कहता हूं तो मज़ा उल्फत का जाता है अगर खामोश रहता हूं तो कलीजा मुंह को आता है मैं हक बात हर वक्त कहता रहता हूं। अवां के हिकड़ो ही मां अर्ज वडा जलसा हुंदा हन काफी बुजुर्ग सगोरा ईंदा हन अवां के हिकड़ो अर्ज रखण चाहियां थो घणो थी वियो हाणे तक पट भी किन जी हले पो ती हलबो रहबो पन्ने आकिल जे सीट ते कुछ अख पट भी पर जेकॾहिं वरी पाण गरीबन वट के पराडे वारा आया पड़ ॾाॾे जो उज़ुर करण जे लाइ पड़ ॾाॾो पी के त छॾियो पड़ ॾाॾो उन वेचारा हॾा सॾा भी करी विया पर जेकॾहिं कंहिंखे यादगिरी पई त यार हिन ॻोठ में मुंहिंजो वॾनि खां वठी वास्ता हा ऐं यको तव्हां एतिरो त करे सघो था न जेके गरीब मरन पिया लॉकडाउन में कोरोना वारी जेका हिननि बीमारी फैलाई जॾहिं तव्हांखे चयूं त वेझो न अचिजो तव्हां में कोरोना आहे हिकिड़ी त हिम्मत कयो हाणे तव्हां बि पंफलेट ठाहे छॾियो त भोतार हेॾे न अचिजांइ हाणे तो में बि कोरोना आहे करे वेंदो न ॻाल्हाए न ॻाल्हाए ये बा भोतार हेडे न अचिजांइ उज़र ते तो में कोरोना आहे मतां ॻोठ में फैलजी न वञे हो अचन पर हेठियां जेके वाठा उन्हनि जी ॿोली बि त सुभान अल्लाह न जन्नत वारी मिठड़ी ॿोली आहे न ला ॻाल्हाए भला मां बि चुप थो कयां बसि वाह करदा वञा अब आइए ना हेठियां जेके वाठा आहिनि जेके छड़ो बीठा हूंदा आहिनि त भोतार चोपल लाए त मां सिधी कयां छड़ो अड़े पीउ मां जी चोपल सिधी करे हां त बि जन्नत में वञे
हा यार लफ्ज़ जुमला ॾुखिया पीउ माउ जी चौपल सिधी करे हां त बि जन्नत में वञे हां आलमनि जी चौपल सिधी करे हां त बि जन्नत में वञे हां क़ुरान वारनि जी ख़िदमत करे हां त बि जन्नत में वञे हां रब तोखे मूंखे शल हिन क़ुरान वारनि जो क़दुरु नसीब फरमाए आमीन हिन क़ुरान वारनि सां मुहबत नसीब फरमाए ऐं ॿुधो 26 मार्च ते वरी पंहिंजे महबूब कायद चयो आहे त हंध ठाहियो सदरा ॿधो वरी हलंदासीं इमरान सां मल्ह विढ़ण छा ख़्याल आहे पोड़ा हथ मथे कंदा मन अञा वरी बि इन्हनि लिंगनि में साहु आहे मल्ह जो चओ इंशाअल्लाह इमरान सां असांजे कायद चयो आहे त अगले भेरे जेकॾहिं कूड़ हणी विया असां हुनजे ज़बान ते हलियासीं हाणे ख़ाली न मोटंदासीं हाणे खाली नारे तकबीर डाढ़े आवाज से नारे तकबीर कायद तेरे हुक्म पर जान भी कुर्बान है कायद तेरे हुक्म पर नारे तकबीर इंशाअल्लाह असां के उम्मीद आ जेको असां जे कायद फ़क़त ऐलान कयो आ जंहिंजे करे इस्लामाबाद वारनि जी जेका निंड फिटी चुकी आ इदारनि वारनि के जेका हाणे खारस शुरू थी वई आ असां के यकीन आ असां जी तारीख़ परे आहे अॻ में भागोड़ा भॼी वेंदा चओ इंशाअल्लाह असां के यकीन आ असां वरी तारीख़ परे अॻ में भागोड़ा रब कंदो हिन धरती ते गरीबन जी हुक्मरानी थींदी मिस्कीनन के हक मिलंदा बेवान यतीमन के पंजा हक मिलंदा कुरान जी हुकूमत कायम थींदी निजाम मुस्तफा थींदो खुलफा राशिदीन जी हुकूमत ईंदी गरीब सुख जो साह करंदो अल्लाह चल तोखे मूंखे इन्हनि आलमनि सां मरण घड़ीअ ताईं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।